मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं ॿार पैदा थिए त उनखे उन टाइम आज़ान ॾिजे या उनखे विंजारण खां गुसुल करण खां बाद में बहितर तरीक़ो इहो आहे उनखे ॿार खे साफ़ु कयो, गुसुल करायोसि, विंजारियोसि, ख़ुशबू हणोसि, पोइ फौरी तौरु उनखे आज़ान ॾियो। फौरी तौरु छा कयो? आज़ान ॾियो त इहो ॿारु तमामु घणे बीमारियुनि खां बि साइड ते रहंदो ऐं तमामु घणो जिनाती असरनि खां बि साइड ते रहंदो। पर हिकिड़ा ॿार जेको घणा कमज़ोर हूंदा आहिनि न, पैदा थियण खां बाद में फौरी तौरु गैस में थींदा आहिनि न साईं, हा हफ़्तो हफ़्तो गैस में, पोइ उन्हनि जे लाइ इहो हुकुम आहे त उनखे साफ़ु कयो, उनजो रतु बि साफ़ु कयो ऐं जेकी गिलाज़त कुझु रखियल आहे न उहो कपनि सां साफ़ु करे उन टेम ई आज़ान ॾियोसि। हा साईं, उन टेम ई आज़ान ॾियोसि ताकी हे दुनिया जो पहिरियों कुझु बि कलाम न ॿुधे, पहिरियों इहो ॿुधे अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। मुस्लमान जो पुटु आहे न, पहिरियों ई ॿुधे त अल्लाह वॾो आहे, अल्लाह वॾो आहे, हिन पूरी काइनात में अल्लाह वॾो आहे, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे। हा, इंतज़ारु न कंदा कयो, महीने खां पोइ आज़ान ॾियाराईंदा आहिनि। पोइ ॿारु जेको आहे बीमार रहंदो, महीने खां पहिरें ॾींहुं जेको आज़ान ॾियारायो, गुसुल थी थो वञे पहिरें ॾींहुं, गुसुल ॾियाराए करे फौरी तौरु आज़ान ॾियारायोसि। खॿे कन में जेको आहे तकबीर ऐं सॼे कन में आज़ान जेको ॾियाराइजे। अलाह जे नबी ईअं कंदा हुआ, फौरी तौरु जेको साहिबनि जे पुटनि खे अलाह जे नबी आज़ान ॾियाराई आहे, साहिबनि पाण बि ॾिनी ऐं बाज़ मरतबा अलाह जे नबी खां बि ॾियारायूं।